बी अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। झंडू मरी भरिसां क़तल थियल नींगर जी शुरुआती जांच रिपोर्ट में जिनसी ॾाढाई जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। DSP झंडू मरी मूजिब शुरुआती जांच में डॉक्टर्स पारां जिनसी ॾाढाई जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। DSP मूजिब वारसनि जी हर मुमकिन मदद कई वेंदी ऐं जल्द ई DNA जा जुज़ा वरिता वेंदा। मक़तूल जे वारसनि मूजिब संदन कंहिं सां का बि दुश्मनी नाहे। नींगर खे बेगुनाह क़तल कयो वियो, इंसाफ़ फरहाम कयो वञे। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ दाऊद कीरियो भरिसां कमनि जे फ़सुल मां 12 साला देवो माछी जो लाश मिलियो हो। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ दाऊद कीरियो भरिसां कमनि जे फ़सुल मां 12 साला देवो जो लाश मिलियो हो। झंडू मरी भरिसां क़तल थियल नींगर जी शुरुआती जांच रिपोर्ट में जिनसी ॾाढाई जो शक थियो आहे। DSP झंडू मरी मूजिब शुरुआती जांच में डॉक्टर्स पारां जिनसी ॾाढाई जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर सनाउल्ला थेबो। जी सनाउल्ला, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त झंडूमत जे डॉक्टर खान जी हाज़िर में क़तल थियल नींगर जी शुरुआती जांच रिपोर्ट में जिनसी ॾाढाई जो शक ज़ाहिर थियो आहे। गुज़िरियल ॾींहुं ॻोठ दाऊद कीरियो में भरिसां कमनि जे फ़सल में 12 साला देवो कच्ची जो लाश हथ आयो। नींगर जो लाश हथ अचण बाद पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल चंदूलाल मुंतक़िल कयो वियो। वाक़े जी शुरुआती जांच ऐं डॉक्टर्स पारां नींगर खे जिनसी ॾाढाई जो शक ज़ाहिर थियो आहे। DSP झंडूमरी वारसनि जे हर मुमकिन मदद कई वेंदी, जल्दी DNA वरिता वेंदा। नींगर जो लाश ॻोठ भरिसां मिलियो, जंहिं बाद जांच फिर कई पई वञे। असांजी का बि दुश्मनी न आहे। नींगर जो बेगुनाह क़तल थियो, इंसाफ़ ॾियारायो वञे। भारत ठीकु आहे, तव्हांजी महिरबानी सनाउल्ला अपडेट करण जे लाइ।